हाणे हिसाब किताब वारो मामलो शुरू थी वियो। हिसाब किताब जी शुरूआत थिए थी। बाबा हाणे छा थींदो, हिसाब किताब हलंदो। इन जे लाइ रिवायत आहे, रिवायतूं मौजूदु आहिनि त उन वक़्त जे अंदरि अल्लाह तबारक व तआला आसमान खां हिकिड़ी हवा हलाईंदो। आसमान खां हिकिड़ी हवा घुलंदी। हर माण्हू जा जेके बि आमाल नामा हूंदा, मोमिन हुजनि, गैर मोमिन हुजनि, काफ़िर हुजनि, मुस्लमान हुजनि, जेके मुस्लमान हूंदा, अहले तक़वा वारा हूंदा, बुज़ुर्ग माण्हू हूंदा, उन्हनि जा आमाल नामा सॼे हथ में अची करे उन्हनि खे मिलंदा। ऐं जेके गैर मोमिन हूंदा, गुनाहगार, जहन्नम में वञण वारा, उन्हनि जा आमाल नामा उन्हनि खे कहिड़े हथ में मिलंदा? खॿे हथ जे अंदरि आमाल नामा मिलंदा। हिकिड़नि खे आमाल नामो सॼे हथ जे अंदरि मिलंदो, हिकिड़नि खे आमाल नामो खॿे हथ जे अंदरि मिलंदो। अल्लाह ताला इन मंज़र खे क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फरमायो आहे। फ़इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूरि नफ़ख़तुन वाहिदा, पोइ जॾहिं फूक ॾिनी वेंदी सूर जे अंदरि, पहिरियों हिकिड़ो ई दफ़ा फूक ॾियणु। वहुमिलतिल अर्ज़ु वल जिबाल फ़दुक्कता दक्कतन वाहिदा, पोइ हिन ज़मीन खे खयो वेंदो। छा खे? हे जेके जबल तव्हां असांखे, हे ज़मीन ऐं जबल खे क़ुरान थो फरमाए, हिननि खे हीअं मथे खयो वेंदो। हे जबल जेके टननि जी सूरत में जेके तव्हांखे असां वॾा वॾा जबल नज़र अचंदा न, ईअं हवा जे अंदरि हीअं पिया उॾंदा, हीअं गोल उॾंदा। इन जो मिसाल उलमा मुफ़सिरीन ईअं फरमायो आहे, जीअं हिकिड़ी कुराड़ी माई हुजे, कपहि हुनजे आॾो पई हुजे, पोइ कपहि ख़राबु थींदी आहे न असांजो कुराड़ी मायूं, वरी पोइ कप कढी करे पोइ हुन में हीअं सोटी हणंदियूं आहिनि। पोइ हीअं जो सोटी हीअं हणंदियूं त पोइ हीअं लठ जेॾी महिल मथे थींदी आहे न, त उन सां कपहि जा तंदा हीअं मथे, एॾा वॾा जबल हीअं कपहि वांगुरु हीअं आसमान में तव्हांखे हीअं उॾंदे नज़र ईंदा। वहुमिलतिल अर्ज़ु वल जिबाल, खयो वेंदो ज़मीन खे, पहाड़नि खे, फ़दुक्कता दक्कतन वाहिदा, पोइ इहे जेके बि आहिनि उन ॾियारे ते ड्राथा वेंदा, हिकिड़ो ई दफ़ो ड्राइण। फ़यौमइज़िन वक़अतिल वाक़िया, पोइ उन ॾींहं ते वाक़िअ थींदी क़यामत। वनशक़्क़तिस समाउ फ़हिय यौमइज़िन वाहिया, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ॾरी पवंदो आसमान। फ़हिय यौमइज़िन वाहिया, इहो बि ढिलड़ो थी पवंदो सफ़ा। वल मलकु अला अरजाइहा, ऐं फ़रिश्ता हुनजे पासनि सां, आसमान जे पासनि सां फ़रिश्ता हूंदा। वयहमिलु अर्श रब्बिक फ़ौक़हुम यौमइज़िन समानिया, ऐं उन्हनि खयल हूंदो, उहो खणंदा पंहिंजे रब जे अर्श खे पंहिंजे मथां। यौमइज़िन, उन ॾींहं ते, समानिया, 8 फ़रिश्ता, उहो अलाह जे अर्श खे हीअं खयूं करे बीठा हूंदा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो यौमइज़िन तुरज़ून, उन ॾींहं ते अव्हांखे हाज़ुर कयो वेंदो। ला तख़्फ़ा मिनकुम ख़ाफ़िया, का बि ॻाल्हि लिकियल न हूंदी। हिते त राति जो गुनाह करे अची सवड़ पाए सुम्ही पए न, अबे खे ख़बर न पई, अम्मा खे ख़बर न पई, चाची खे ख़बर न पई, मासी खे ख़बर न पई, तुंहिंजा सभु अमल नामा अलाह वटि दर्ज अथई। तो केतिरा ज़िना कया ख़ुदा वटि महफ़ूज़ आहे, तो केतिरा कूड़ ॻाल्हाया ख़ुदा वटि महफ़ूज़ आहे, तो केतिरी ख़ुदा जी नाफ़रमानी कई ख़ुदा वटि महफ़ूज़ आहे, तो रब खे राज़ी करण जे अंदरि जेका ज़िंदगी गुज़ारी उहा बि तुंहिंजी ज़िंदगी महफ़ूज़ आहे, तो ख़ुदा खे नाराज़ करण जे अंदरि ज़िंदगी गुज़ारी उहा बि तुंहिंजी ज़िंदगी महफ़ूज़ आहे। ला तख़्फ़ा मिनकुम ख़ाफ़िया, का बि ॻाल्हि लिकियल, कंहिंजी बि का बि ॻाल्हि लिकियल न हूंदी। ओ चिटी पधरी, जीअं सिज कीअं आहे माशाअल्लाह, सिज जे निकिरण सां हर शइ वाज़े हूंदी आहे न, ईअं हर माण्हू जी हर शइ वाज़े हूंदी। अल्लाह ताला फरमाए थो फ़अम्मा मन ऊतिय किताबहू बियमीने, पोइ जंहिं माण्हू खे उनजे सॼे हथ में आमाल नामो ॾिनो वेंदो न, हाणे सॼे हथ में आमाल नामो, साईं क़यामत जे ॾियारे अल्लाह हर मुसलमान खे नसीब करे, वॾी ॻाल्हि आहे। फ़अम्मा मन ऊतिय किताबहू बियमीने, पोइ जंहिंखे सॼे हथ जे अंदरि आमाल नामो मिलंदो न, हाली त माना ईअं सम्झो हुनजी ख़ुशी जी का माना स्टाप ई न हूंदो ख़ुशी जो। छा चवंदो? फ़यक़ूलु हा उमुक़रऊ किताबिया, अचो पढ़ाओ, ॾिसो त सही मुंहिंजो अमल नामे में छा आहे, रब भिणा मुंहिंजे मथां करम करे छॾियो, मां कामयाब थी वियुमि। पोइ छा चवंदो? इन्नी ज़ननतु अन्नी मुलाक़िन हिसाबिया, ऐं मूंखे यकीन हुयो मां पंहिंजे हिसाब खे माणींदुसि, मूंखे पंहिंजो हिसाब मिलंदो जेको मां कयो आहे। फ़हुव फ़ी ईशतिर राज़िया, रब फरमाए थो ऐश जी तरोताज़गी में हूंदो। छाजी तरोताज़गी? ऐश जी तरोताज़गी। फ़ी जन्नतिन आलिया, मथां जन्नत जे अंदरि, मथां ई वारी जन्नत जे अंदरि हूंदो। क़ुतूफ़ुहा दानिया, मेवा उन जे क़रीब हूंदा। कुलू वशरबू हनीअम, अल्लाह ताला चवंदुसि खा पी ढो कर, ऐश कर। तो दुनिया में अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी, हाणे खा पी ढो कर। बिमा असलफ़्तुम, उन करे जो अॻे कयो अथई ज़माने गुज़रियल जे अंदरि, जेके आमाल करे अॼु उनजो बदिलो आहे। व अम्मा मन ऊतिय किताबहू बिशिमाले, पोइ जंहिंखे आमाल नामो कहिड़े हथ जे अंदरि मिलंदो? खॿे हथ जे अंदरि। पोइ छा चवंदो?
फयक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया, पोइ चवंदो हाय जेकर न मिले हा मूंखे मुंहिंजो अमलनामो, कि मुंहिंजो अमलनामो जेको अॼु मूंखे मिलियो आहे, हाय जेकर न मिले हा। वलम अदरी मां हिसाबिया, न ॼाणा हा मां हिन जे अंदरि त कहिड़ो हिसाब किताब आहे, हुनखे ख़बर आहे पंहिंजे गुनाहनि जी। हलक अन्नी वलम अदरी या लैतहा कानतिल क़ाज़िया, जॾहिं माण्हू जे मथां मुसीबत हूंदी आहे न पोइ छाजी तमन्ना कंदो आहे, मौत जी। छा चवंदो हाय जेकर मौत हुजे हा मूंखे पूरो कंदड़, पर हाणे मौत वारो मामिलो बि वियो ख़तमु थी, उहो त हुयो दुनिया जे अंदरि। अलाह मा अगना अन्नी मालिया, अलाह ताला फरमाए थो हुनखे हुनजो माल बि न बचाए सघंदो, हुनखे हुनजो माल बि क़यामत जे ॾियारे न बचाए सघंदो। हलक अन्नी सुल्तानिया, हली वई हुनखां हुनजी ॾाढ मुड़सी बि हुनखां हुनजी हली वई। ख़ुदूहु, अलाह ताला फरमाए थो पकड़ियोसि वठोसि, फ़ग़ुल्लूहु, ऐं घटि विझो, सुम्मल जहीम सल्लू, पोइ दोज़ख जे अंदरि हणो, सुम्म फी सिलसिलतिन, उनजी जेका ज़ंजीर हूंदी, जेका उनजे गाटे जे अंदरि ज़ंजीर विझंदा, ज़रउहा सबऊन ज़िरान, जंहिंजी ड्रेग 70 हथ हूंदी, फसलुकू, अलाह ताला फरमाईंदो हिन सां जकड़े करे हिनखे जहन्नम जी बाहि जे अंदरि उछलायो। चओ रब असांखे जहन्नम जी बाहि खां बचा। गुनाह कहिड़ो, इन्नहू कान ला युमिनु बिल्लाहिल अज़ीम, बेशक इहे माण्हू न ईमान आणींदा एॾे वॾे अलाह जे मथां, अलाह जे मथां हिननि जो ईमान न हुयो। ॿियो हिननि जो गुनाह छा हुयो, वला यहुज़ु अला तामिल मिस्कीन, कंहिं मिस्कीन खे खाधे खाराइण ते कंहिंखे तरग़ीब न ॾींदा हा। ठीकु आहे, तोखे अलाह माल न ॾिनो आहे, कंहिं मालदार खे तरग़ीब ॾे, बाबा हे ग़रीब आहे, हे मिस्कीन आहे। असां जेकॾहिं कंहिंखे चवंदा बि आहियूं को मालदार हूंदो आहे, हुनखे ॿुधाईंदा आहियूं बाबा हे ग़रीब आहे, हे मिस्कीन आहे, हे कमज़ोर आहे, उहो पंहिंजो भली जेकॾहिं मोह ख़राब बि करे थो कहिड़े बि तरीक़े सां, पर शरीयत तोखे फरमाए तूं तरग़ीब ॾे, तुंहिंजी तरग़ीब ॾियण सां जंहिं मिस्कीन ताउन कयो आहे, रब उनखे जेतिरो आमालनामो ॾियण वारे खे सवाब अता फरमाईंदो, उन जेतिरो सवाब अलाह तरग़ीब वारे खे बि अता फरमाईंदो आहे। वला यहुज़ु अला तामिल मिस्कीन फलैस लहुल यौमा हाहुना हमीम, वाह मुंहिंजा रब, तुंहिंजे सम्झाइण जो अंदाज़। अलाह ताला फरमाए थो जॾहिं माण्हू कंहिं मुसीबत में फासंदो आहे, को मामिलो थींदो आहे न, पोइ दुनिया जे अंदरि पोइ हुनजो कोई न कोई सिफ़ारिशी हूंदो आहे। आई ॻाल्हि सम्झ, बाबा सज़ा लॻी वई, हमरा जेल में वियो, 20,000 रुपया उछलाए थो, खोड़ माण्हू निकिरी ईंदा, उते सिफ़ारिशी पची आहे, जेल में साईं वियो आहे, उते वञी चाचो आहे, मामो आहे, को मिटु आहे, माइटु आहे, सिफ़ारिश कंदो। अलाह ताला फरमाए थो फलैस लहुल यौमा, न हूंदो अॼोके ॾियारे जे अंदरि हिन जो को बि हिमायती न हूंदो, को बि सिफ़ारिशी न हूंदो। वला तामुन, न उनजो खाधो हूंदो, इल्ला मिन ग़िसलीन, मगर पोइ सम्झो था छा आहे, फुरड़ी थींदी आहे न, फुरड़ी, उन फुरड़ी में वरी जेको गंदु थींदो आहे न, छा थींदो आहे बाबा, उहो गंदु हुनजो खाधो खोराक हूंदो आहे। अच्छा, किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो जेका औरत खे माहवारी ईंदी आहे, अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी रत हूंदी जेका उनजी खाद ऐं खोराक हूंदी, जहनमी जी खाद खोराक उहा हूंदी। अच्छा, किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो जहनमी जेके जहनम जी बाहि जे अंदरि सड़ंदा, ज़ाहिरा उन्हनि जो जिस्म आहे, जॾहिं बाहि जे अंदरि सड़ंदा, उन्हनि जे जिस्म मां जेको रेशो निकिरंदो, जेको गंदु निकिरंदो, जेका रत निकिरंदी, उहो हिकिड़े जॻह ते जमा थींदी। अलाह साईं पंहिंजे नाफ़रमाननि खे क़यामत जे ॾियारे इहा शइ पीआरींदो, वठो दुनिया जा मज़ा, हाणे तव्हांजे लाइ इहो हशर, तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको रस्तो वठो, जन्नत वारो वठो, तव्हांजी मर्ज़ी आहे। जहन्नम अॼु त तव्हांखे मुला कोड़ा था लॻनि, छो त हक़ था ॿुधाइनि, बाबा हे छा आहे, हे अलाह जो छा आहे, ॾाढा ॻाल्हायो, हे छा आहे, रब जो क़ुरान आहे नी। अॼु जेको क़ुरान ॿुधाए थो उहो कोड़ो आहे, जेको दुनवी ॻाल्हियूं ॿुधाए उहो तव्हांखे मिठो आहे। अॼु तव्हां वटि ग़ैर आलिम जी इज़त आहे, आलिम जी इज़त न आहे, क़ुरान वारे जी इज़त न आहे। पोइ जेके ॿुधाईंदा, मुंहिंजा भाउ जहिड़ो अमल कंदे तहिड़ो अमल तोखे उते मिलंदो। जेकॾहिं तो नेकी कई आहे त अंबार नेकिन जा हिन दुनिया जी छछे वॾाई जे मथां, न पुटु तुंहिंजो पंहिंजो, न न्याणी तुंहिंजी पंहिंजी, न घरवारी जो साथ तोसां, न पीउ जो साथ तोसां, न माउ जो साथ तोसां, न अज़ीज़ ऐं अकारिब रिश्तेदार जो साथ तोसां। पढ़ ख़ुदा जो क़ुरान छा थो चवे, यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा। दुनिया में त को कंहिंजो वज़न खणंदो आहे, अल्लाह ताला फरमाए थो क़यामत में को माण्हू कंहिंजो वज़न न खणी सघंदो। हर माण्हू पंहिंजे आमाल नामे जे हिसाब सां जंहिं नेकी कई आहे, इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, रब वटि उनजी इज़त आहे, रब वटि उनजो वक़ार आहे। अल्लाह उनजी इज़त खे बुलंद कंदो आहे जंहिं ख़ुदा जे आॾो तक़वा वारो मामिलो कयो आहे, नेकी वारी ज़िंदगी, ऐं जंहिं गुनाह वारो मामिलो कयो आहे, ख़ुदा वटि उनजी का बि इज़त कंहिं बि क़िस्म जी न आहे। आमालनामा पेश थींदा, हिसाब किताब थींदो।